जी नाज़रीन, मिरपुखास ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिरपुखास डिवीज़न में केतिरे अरसे खां पाणी जी शदीद खोट रही आहे। त उन हवाले सां ऐं जेके ख़ासि तौर ते कुझु जेके आबादगारनि या जेके ॿिया जेके ज़मींदार आहिनि उहे जेके पंहिंजो बासरनि ऐं उहे पंहिंजे माण्हुनि सां मिली भगत करे जेको पाणी चोरी कनि था, उनजो ताज़ो कुझु अरसो पहिरीं हिकु निशानदी कई हुई जेको मिरपुखास जे जरवारी शाख ते जेको पाणी चोरी करण लाइ मोटरूं उन खां अलावा मशीनूं हणे वेठा, जंहिं खां पोइ सिंध हुकूमत नोटिस वरितो। अॻियूं डायरेक्टर ऐं एक्सीएन उन खां पोइ जेको उनखे रिपोर्ट कराई वई, जंहिं खां पोइ नओं डायरेक्टर मंसूर मेमण हिते जेका नए सर अची चार्ज वरिती। त जीअं उन चार्ज वरिती उन खां पोइ हुन पंहिंजूं हिकिड़ियूं टीमूं जोड़ियूं, जंहिंखे ताज़ो डिगड़ी जे मुरीद माइनर ते जेको हमिलो कयो वियो, टायर बस्ट कया विया, उन्हनि खे जेको यरगमाल बनायो वियो। ऐं उन हवाले सां सॼी सूरत हाल ते अॼु असां सां गॾु जेके स्टूडियो में मौजूदु आहिनि एक्सीएन मिठड़ाऊ अब्बास अली पंवर, उन खां अलावा जेको आहे टेल जा आबादगार जेके आहिनि मीर एजाज़ टालपुर जेके तावान सां जेके तालुक़ु रखनि था, उन्हनि सां जनरल सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सर, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु हिकु त सॼी सिंध जे अंदरि पाणी जी शदीद खोट आहे, नारे में केतिरो पाणी हींअर आहे, केतिरो पाणी जी ज़रूरत आहे, हींअर जनरली छा सूरत हाल आहे? हाणे असां वटि ओवरऑल जेकी शार्टेज आहे उहा आहे ऑन एन एवरेज 48%। 48% असां वटि शार्टेज आहे ऐं 53% कोठड़ी में आहे। कम्यूनिटी कंदासीं त अराउंड 50% असां वटि शार्टेज असां वटि हिमल सिस्टम में मौजूदु आहे। हाणे इन 50% शार्टेज खे मदे नज़र रखे असां हिकिड़ो पंहिंजो सो सिस्टम ठाहियो आहे लास्ट मंथ खां वठी। अल्हम्दुलिल्लाह उन सिस्टम तहत असांजूं टेल्स इंश्योर आहिनि, पाणी हले बि थो। मिठड़ाऊ डिवीज़न में बि तक़रीबन सिस्टम आहे, पर हाणे एतिरो हुयो त जेके असांजो नारो 13,600 समथिंग असांजो हलंदो हुयो, जेकी उनजी डिज़ाइन कैपेसिटी आहे, त असां हर शाख खे पाणी ॾींदा हुआसीं 8 ॾींहंनि खां पोइ, जंहिंखे असां 15 चवंदा आहियूं। पर हाणे असां जेको सिस्टम ठाहियो आहे जेको लास्ट मंथ खां वठी इंटेक्ट आहे, उहो आहे त 15 ॾींहं असां पंहिंजो शाख बंदि रखूं था ऐं 8 ॾींहं पाणी हलायूं था। त उन खां पोइ असांजी मिठड़ाऊ डिवीज़न में पंहिंजो आहे मुठ खां वठी टेल ताईं, इवन थर जी जेकी वाहिद रण शाख आहे उन वक़्त में हिमल उहा हलंदड़ आहे, उन में बि 1.5 फुट पाणी आहे। उन में असांजे पूरे सिस्टम में पूरी डिवीज़न में एस सच का किराए कान्हे, का बि टेल असांजी बीठल न आहे, का बि ड्राई कान्हे, का बि फ्लक्चुएशन कोन्हे। अलबत्ता जमराऊ डिवीज़न में कुझु थोरा घणा इशूज़ आहिनि, जंहिंजो वाक़ियो तव्हां हिन महिल ॿुधायो त जेको आहे सो चंद ॾींहं अॻु में इहो जेको आहे सो ग़लति वाक़ियो पेश आयो। असांजी मॉनिटरिंग टीम हुई, उहा थ्रू आउट टिनी डिवीज़न्स में पंहिंजो जेको आहे सो डायरेक्टर मंसूर मेमण साहब जी हिदायतुनि ते उहा छापा हणे थी पई, ऐं मुख़्तलिफ़ जेके इरेगुलेटरीज़ आहिनि जंहिंमें साइफन पाइप्स आहिनि या मोगो को ओवर डिज़ाइन आहे या टुटल आहे, त उनखे हू बर वक़्तु उते पहुची करे जेको आहे सो कार्रवाई कनि था। उन ते हिकिड़ी बुज़दिलाना कार्रवाई जेको आहे सो कुझु क्रिमिनल्स माण्हू कई हुई, जंहिंजी थ्रू आउट तव्हां ॾिठो त तव्हांजे सभिनी हलकनि सभिनी आबादकारनि उनजी मज़म्मत बि कई आहे। ऐं उन में तक़रीबन 3 नॉमिनेट थिया आहिनि जेको आहे सो कल्पर्ट्स, उन मां तक़रीबन हिकिड़ो गिरफ़्तार थी चुको आहे, ॿिनि जे लाइ। सर, असल जवाब त अञा गिरफ़्तार कोन थियो आहे। मीर एजाज़ साहब, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु जॾहिं खां डायरेक्टर मंसूर मेमण आयो आहे, ज़ाहिर आहे असां ॿिन्हिनि प्रोग्रामनि जे अंदरि जेको सुठो कमु करे थो त वाक़ई उनखे असांजो कमु आहे त एप्रिशिएट कजे। ऐं हींअर जेकॾहिं पाणी चोरनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं का कार्रवाई थिए थी या वठ पकड़ थिए थी या इरिगेशन जूं टीमूं वञनि थियूं, तव्हां कीअं था ॾिसो जेको हीउ हमिलो छा का साज़िश आहे या हिननि खे कोई अहिड़ो हिस्सा आणा त उन इलाइक़े जे अंदरि उन्हनि ई बदमाश लोफर माण्हुनि जी जेको बकौल पुलिस जे उन माण्हू ते कादरू नुआणी ते 52 खां वधीक जेके FIR क्रिमिनल जे केस जेके दाख़िल आहिनि, तव्हां कीअं था ॾिसो छा हिकु तरफ़ आबादगार रोडनि ते अचनि था, ॿिए तरफ़ वरी उहे क्रिमिनल माण्हू जेकॾहिं को इरिगेशन जी टीम वञे थी ऐं उन ते हमिलो था करनि, तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼे वाक़िए खे? छा उहे माण्हू प्लांटेड आहिनि जेकॾहिं मंसूर मेमण जी हिते पोस्टिंग जे करे रुकावट आहिनि, या ईअं ई आहिनि जेको पंहिंजो रुगो पेट भरण लाइ करे उहो पाणी चोरी कनि था ऐं कंहिं माण्हू खे जेको माण्हू ई नथा सम्झनि? ॻाल्हि इहा असांजी एॾी सादी कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त एज़ अ पाकिस्तानी मूंखे इंडिया जे पाणी चोराइण ते बि तशवीश आहे, त उहो जेको बगलियार डैम में फिलाना ठाहे पियो, वरी अचूं था पंजाब ते एज़ अ सिंधी मूंखे इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो तशवीश थिए थी पंजाब बिना टाइम जे लिंक कैनाल खोले थो। पर जॾहिं असीं गुड्डू खां ओरियां अचूं था न, पोइ सिंध में जेका हिननि पाणी जी हालति कई आहे न,
त जेको हिन इदारे सां या हिन इरिगेशन सिस्टम खे जेको हिन तबाह कयो आहे, रुगो नारो ॾिसूं असीं केतिरियूं लिफ्ट मशीनूं उते लॻायूं अथनि जेको असांजो पाणी चोराइनि थियूं। तंहिंखां पोइ डीओ वाटर्स, हज़ारे डीओ वाटर्स रुगो सियासी रिश्वत जे तौर ते, छाकाणि हिते वॾेरो सियासत ई पाणी ते करे थो या पुलिस ते करे थो। हज़ारे वाटर कोर्स ॾेई छॾिया आहिनि, पोइ उन जूं RMS रिन्यू थींदियूं रहनि थियूं, 20 वारी 40, 40 वारी 80, 80 वारी 120, उहो पाणी बि असांजो वञे थो। पोइ उन खां पोइ वरी टेम्परिंग थिए थी, जेको वॾेरो आहे या जेको पैसा ॾेई ऑफिसरनि खे उहो पाणी टोड़े थो, त इहे सभु ॻाल्हियूं गॾिजो अचो पुछड़ ते धमकनि थियूं। पोइ पुछड़ ते क्राइसिस पैदा थियनि था। हींअर तव्हां ॾिसो न, रुगो असीं कोन आहियूं, पूरो सिंध जो पुछड़ वारा इलाइक़ा जेके आहिनि रड़ियूं आहिनि, माण्हू रोडनि ते आहिनि। तव्हां बदियन जी साइड ॾिसो, तव्हां ठटे जी साइड ॾिसो, असां वटि पाणी कोन्हे। पर असां एहतिजाज इन करे कोन था करूं त असांखे यकीन आहे त असां वटि हींअर जेको डायरेक्टर साहिबु आहे उहो ईमानदार बि आहे, बाहिमत बि आहे ऐं महिनती बि आहे। असांजो पाणी चोरी थियणु कोन ॾींदो, वाॻुनि जे वातनि मां वराईंदो, उहो कोशिशि करे। वाक़िया थियनि था हाणे हीअ वाक़िया इहे थींदा आहिनि। हिननि खे तव्हां आबादगारनि पारां हुनजी हिमायत में हिकिड़ी रैली कढी, इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, माना हिकिड़ी रैली कढी जेकर हीअ वाक़िया पेश आहे इन्हनि खे रोकण लाइ। साईं, इन्हनि खे रोकण लाइ अॻे बि मंसूर साहिबु आयो, तॾहिं बि इनडायरेक्ट हिन ते कई इनखे रुकावटूं विधियूं हुयूं। हींअर बि इहे हाणे इन्हनि खे कहिड़ी ताक़त आहे, पर हीअ माफ़ियाज़ आहिनि पाणी जूं। वॾेरो बि हिन मां ख़ुशि कोन्हे, वॾेरे जा इहे जेके वाठा आहिनि इहे ख़ुशि कोन्हे। पोइ वॾेरा सिधो कोन था विढ़नि, छाकाणि हीअ मंसूर साहिबु अचे थो त पोइ इहो सभु लेस थी अचे थो, मथां सपोर्ट वठे थो, सभु ॻाल्हियूं हथ में खणी पोइ मैदान ते लहे थो। पर पोइ इहे पोइ नंढियूं नंढियूं हरकतूं कनि था ऐं इहे छा थिए पाणी पीअण वेठा आहिनि, मौजूं वेठा कनि। उन्हनि खे जेकॾहिं रुकावट पवंदी त पोइ ईअं कंदा। सर तव्हां कीअं था ॾिसो जी, मीर साहिबु चयो त वाक़ई हीउ जेको डायरेक्टर आयो आहे हिन पंहिंजी जॻह ते कमु बि कयो आहे ऐं इहे रुकावटूं आहिनि। पाणी जी खोट त सॼी सिंध जे अंदरि पाणी जी खोट आहे। हिन वक़्तु डायरेक्टर नारा कैनाल पारां जेको कमिश्नर खे हिकु लेटर लिखियो आहे त रेंजर्स मुक़ररु कई वञे ऐं कमिश्नर पारां जेको आहे घरू खाते खे लिखी छॾियो आहे रेंजर्स। ऐं जेकॾहिं रेंजर्स अचे थी उन्हनि जो कहिड़ो कमु हूंदो? छा सिर्फ़ु तव्हांजी टीमनि सां गॾु गश्त कंदा या उन्हनि खे उन्हनि शाखनि ते मुक़ररु कयो वेंदो? ऐं जी ही वाक़िया पेश अचनि था। हींअर असीं ॾिसूं पिया त हिकिड़ो हमिलो इहो थियो आहे इरिगेशन अमले ते, ॿियो नंबर ते खॾड़े में हमिलो थियो आहे। तव्हां छा था सम्झो जेकॾहिं तव्हां इंजीनियर वञो था या जेकॾहिं ॿिया वञनि था? पाणी चोरी त ॾिसो केतिरे अरसे खां पाणी चोरी में अक्सर जेके असीं ॾिसूं पिया आपाशी हमिलो पाण बि मुलवस हूंदो आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल जेके हमला थियनि पिया उन खां पोइ भला ऑफिसर कमु करे सघनि था? हाणे हिन में मां अर्ज़ु कयां त जेको आहे सो जेको असां एस जो खरड़ो ते बि हमिलो थियो आहे, बाक़ी जेके मसइला आहिनि इन जे बावजूद बि जीअं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त असांजी मिठलाऊ इंटेक्ट आहे 100%, अलहमदिल्ला हुन में असां कोशिशि कई आहे 99%। बाक़ी तक़रीबन 10% तव्हां सम्झो त असांजे जेको इशूज़ आहिनि हिन में जमड़ाऊ में, त उन जे करे असां जेको सुभाणे असांखे पंहिंजो इंश्योर मथां जेको आहे सो होम सेक्रेटरी तरफ़ां मिली आहे त होपफुली सुभाणे असां वटि रेंजर्स पहुची वेंदी। उन जे लाइ असां प्लान्स जोड़े छॾिया आहिनि। प्लान ईअं ठाहिया आहिनि त जेके असांजियूं क्रोनिक शाखूं आहिनि जंहिंमें इशूज़ घणा आहिनि, जीअं ॾिसो हीउ वाक़ियो थियो मुरीद शाख ते थियो त मुरीद डिस्ट्रिक्ट आहे, या इन खां अलावा को पुरान डिस्ट्रिक्ट आहे, या असां वटि जेको आहे सो मिठलाऊ में हिकिड़ी डिस्ट्रिक्ट आहे दोसो, उन ते जेको आहे सो टेल वग़ैरह त अलहमदिल्ला हलंदी आहे, पर उन में साइफन पाइप्स जो इशू आहे, टेम्परिंग वग़ैरह न आहे। पर उनखे कंट्रोल करण जे लाइ असां सभिनी डिविज़न्स में प्लान्स वग़ैरह जोड़े छॾिया आहिनि। उहे राउंड द क्लाक असां सां तक़रीबन उन्हनि चयो आहे त 8 खां 6 बजे ताईं तव्हां सां असांजी टीम्स गॾु हूंदी। त पर हर सब डिविज़न्स में असां रेंजर्स जेकॾहिं मुक़ररु थींदे हर सब डिविज़न में ऐं हर डिविज़न जे हर सब डिविज़न्स में ॿ अहिड़ियूं शाखूं, हिकिड़ी शाख ॿ शाख जिते मसइला आहिनि उते असां उनखे वठी वेंदासीं, उते उनजा रेट बि थींदो, उते कार्रवाई बि थींदी ऑन द स्पॉट। बिल्कुलु जेको आहे जेको आहे कार्रवाई, जंहिं मिसाली ॻाल्हि जंहिं हंध ते असां हीउ वाक़ियो अहिड़ो पेश थियो, अहिड़ा असां पॉइंट्स आइडेंटिफाई करे छॾिया आहिनि जंहिंखे असां ब्लैक स्पॉट्स चयूं या जेके जेको आहे सो क्रोनिक शाखूं चयूं, त उहे असां आइडेंटिफाई करे छॾियूं आहिनि। उहे प्लान जोड़े छॾिया आहिनि हर सब डिविज़न में। ईअं न आहे त माना जेको आहे सो असां तक़रीबन हिकु ॿ शाख तक़रीबन सब डिविज़न में अहिड़ी आहे जंहिंमें मसइला आहिनि, त उन जे लाइ अलहमदिल्ला असांजा प्लान तयारु आहिनि। जीअं असांखे रेंजर्स मिलंदी त मीर साहिबु तव्हां कीअं था ॾिसो? हिन खां पहिरीं बि रेंजर्स मुक़ररु हुई, शाखनि ते रेंजर्स मुक़ररु हुई, उन महिल ॾिठोसीं पिए त कुझु अहिड़नि माण्हुनि सां वाक़ई नाजाइज़ियूं बि थियूं पिए, माण्हुनि खे जले पिए विया, उन ते तशदुद कयो त वरी जंहिं महिल आबादगार उथिया ते वरी छा पियो थियो त इहे पाणी कंट्रोल करण में या जेको हींअर जेको सिस्टम हले पियो जहिड़े नमूने इरिगेशन अमले ते फायरिंगूं थियनि पियूं, गाॾियुनि जा टायर बस्ट थियनि पिया, उन्हनि खे यरगमाल कनि पिया, पर इन सां को फ़र्क़ु पवंदो? ज़रूरु पवंदो न। ॾिसो न, कराची में दहशतगर्दी हुई न,
पोइ इहे फ़ौजनि हिननि कार्रवाई कई, उहो हुनखे ख़तमु कई। हीअ बि दहशतगर्दी आहे न, फायरिंगूं थियनि त ज़बरदस्ती पाणी चोराए पियो वञे, त इहो हिकिड़ो मुआशी दहशतगर्दी आहे। इन खे रोकण लाइ हर जेको आहे सो तदबीर इख़्तियार करणु खपे। पुलिस गैर फ़ाल आहे, जुडिशरी खे बि हिन में अचणु खपे, हिनखे अकेलो न छॾणु खपे इरिगेशन वारे। छा कंदा वीचारा अकेला, हिनखे सभु महकमा जेके आहिनि सपोर्ट कंदा। ॻाल्हि जारी रखंदासीं। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी मीर साहिबु, तव्हां चयो पिया त वाक़ई दहशतगर्दी रोकण लाइ जीअं कराची में रेंजर्स हुई या जेकॾहिं फ़ौज अची वई त कुझु जेको फ़र्क़ु पियो। हिन वक़्तु जेका सूरत हले पई पाणी जी सॼे सिंध जे अंदरि, पाणी जी मथां ई खोट आहे। एतिरे ताईं सूबाई वज़ीरनि जा वज़ीर अला सिंध जी जेके स्टेटमेंट अचे पई त सिंध खे पाणी घटि पियो मिले, ऐं हिन वक़्तु जेका आहे पाणी घटि मिलण जे करे कहिड़ा फ़सुलनि जेके सख़्तु मुतासिर थियनि पिया। साईं, हींअर असां वटि एकवीह पाणी पियो हले। असां जेको पोखूं था सो बि पोइ 21 पाणी ते उहो तक़रीबन सुकियो वञे, वरी 900 में साहु पवे थो, वरी 21 ॾींहं पाणी ॾियूं था, उते उते बीठो आहे। त हींअर को बि फ़सुलु हिन पाणी ते कोन थो थी सघे। सो उन लाइ छाजे करे पाणी पियो हले त सिर्फ़ु 2 हफ़्ता बंदि आहे, हिकिड़ो हफ़्तो हले थी छा न असां वटि। 21 इन करे मथे पाणी घटि आहे, फ्लक्चुएशन हुई मथां दरियाउनि में पाणी घटि हो। हाणे दरियाउनि जी बहितर थी आहे सिचुएशन, हींअर 1.5-2 लख क्यूसेक पाणी अचे पियो। तरबेला में त हो कोन पाणी, दरियाउनि जे वकिरे ते सॼो डिपेंड पियो कयो। हाणे पाणी जी सिचुएशन ठीकु आहे, इनशाला कुझु सही थी वेंदो। फ़िलहालु नारो 9000 क्यूसेक हले पियो, पोइ छा सबबु आहे पाणी जी अञा ताईं खोटा ऐं उहो ई उहो त हाणे एक्शन साहब ॿुधाईंदो। नारो 9000 नारो वाक़ई 9000, हिन खां पहिरीं बि जेको नारो 9000 क्यूसेक हलियो पिए, पोइ छा सबबु आहे असीं ॾिसूं पिया। जेकॾहिं शहरनि जो जेकॾहिं शाखूं आहिनि, मिसाल तौरु असीं जरवारी शाख ॾियूं त हुते पीअण जे लाइ पाणी कोन्हे, शहरी सॼो ॾींहुं एहतिजाज कनि था, परेशान आहिनि। ऐं वरी जेकॾहिं असीं ज़रई ॾिसूं पिया त उन्हनि खे बि पाणी कोन पियो मिले, उहे आबादगार जेके रोडनि ते अचनि। छा सबबु आहे जॾहिं सिस्टम में पाणी मौजूदु बि आहे पोइ पाणी नथो मिले, त उनजो कारण छा आहे? हिनमहिल पंहिंजो जेको आहे सिस्टम में जेको अॼु जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 8800 क्यूसेक आहे। 9100 हुयो, पर छा जो जेको चश्मा था असांजो जेको डाउन पाणी अरसा सिंध खे एलोकेट कयो हो, उन में डिप अची वई, 8000 क्यूसेक असांजो पाणी उन में लही वियो। उन जे करे हिनमहिल अॼु 8800 क्यूसेक पाणी आहे। उन जे हवाले सां केतिरो हुअणु खपे पाण खे जेको ज़रई ज़मीननि खे पाणी मिली सघे, आबादगार पंहिंजा फसल पोखे सघनि? हीअ जेकी तव्हां ॻाल्हि कयो पिया उहा 15 जे हिसाब सां ॻाल्हि कयो पिया। उन जे लाइ असां वटि पाणी 13000 प्लस पाणी हुअणु घुरिजे। 13600 या 500 माना 13000 प्लस पाणी जीअं असांजे सिस्टम में अची वेंदो त असां ऑटोमेटिकली जेके बि असांजा सिस्टम आहिनि उहे असांजा 15 ते अची वेंदा। माना 8 केतिरे टाइम ताईं इहो 13000? ॾिसो हींअर फसल जेकॾहिं मिसाल तौरु असीं ॾियूं मीरपुर ख़ासि अंबनि जो शहरु, अंबनि खे जेकॾहिं हींअर असीं पाणी न पिया ॾियूं, हुननि जो हिकिड़ो पितो नंढो थी वियो आहे, मिठास हुननि जी ख़तमु थी आहे, एक्सपोर्ट अंब थींदा कोन। ऐं अञा जेकॾहिं 13000 असांखे क्यूसेक पाणी नथो मिले त केतिरो टाइम माना आबादगारनि खे भोगणो पवंदो? हाणे उन में मां अर्ज़ु करे वञा त अल्हम्दुलिल्लाह इहा गुड न्यूज़ आहे सभिनी आबादगारनि जे लाइ त अलाह जी महिरबानी सां हिनमहिल चश्मा मां सिंध जे लाइ इसा असांखे तक़रीबन 72000 क्यूसेक, कल्ह 70000 हुयो, अॼु 72000 क्यूसेक रिलीज़ कयो आहे। तक़रीबन 20% 18 खां 20% लॉसिस जेकर तव्हां हुनजा माइनस कयो, पोइ अराउंड 60000 क्यूसेक असांजो पाणी गुडू ते पहुचंदो। इहो जेको पाणी कल्ह हुननि रिलीज़ कयो आहे उहे तक़रीबन 5 ॾींहं लॻंदा पहुचण में गुडू ताईं। साईं हीअ त हींअर पिया चवनि, हिन खां पहिरीं जी बि सूरत हाल असीं ॾिसूं पिया पाणी ख़राबु। मेर साहिबु तव्हां कीअं था ॾिसो 13000 जेकॾहिं क्यूसेक थिए थो त पोइ न इन ॻाल्हि सां साईं ॻाल्हि सां एग्री कोन कंदसि, छाकाणि लास्ट टेन्योर में जॾहिं मंसूर में मुड़ो 7000 क्यूसेक नारो असां वटि 15 जो पाणी हलियो पियो फर्स्ट क्लास। हींअर हले छो नथो हले? 13000 जो इंतज़ारु छो पियो थिए? इहो 7500 क्यूसेक सर्दी जे टाइम ते या गर्मियुनि जे टाइम ते? गर्मियुनि जे टाइम, गर्मियुनि ऐं सर्दियुनि ॿिन्ही में ई हो। 7-7.5 इलाही घटिजी वियो, तंहिं हूंदे बि हिन पूरो पियो हलायो पाणी। पोइ चोटियानि मां बि खईं, उतां बि खईं, बहरहाल असांखे 15 पाणी फर्स्ट क्लास में मिलियो। ऐं 9000 क्यूसेक ते त 15 हलणु खपे, छो नथो हले? इहा हाणे साईं वारा ॿुधाईंदा। हिन वक़्तु भला हेठि छा सूरत हाल आहे तव्हांजे इलाइक़नि में, ख़ासि तौर ते इहा पुछड़ी आहे जेके नवकोट झुडो इन पासे खां हमेशह, ऐं ॿियो नंबर ते पुराण शाख जा जेके आबादगार सदाईं रोडनि ते हूंदा आहिनि ऐं ऑफिसरनि जी हिमायत में हूंदा आहिनि। जॾहिं को अहिड़ो मसइलो थींदो आहे त वरी डायरेक्टर नारा कैनाल मंसूर मेमण हुजे या साईं वारा हुजनि, उन्हनि सां गॾु उहे बीठा हूंदा आहिनि। हिन वक़्तु छा सूरत हाल उन पासे जी? ऑफिसरनि जे त असीं सदाईं ख़िलाफ़ु रहिया आहियूं, सवाइ मंसूर खे कढो, बाक़ी सदाईं असां इन ख़िलाफ़ु रहिया आहियूं। छाकाणि असीं हिन जी कारकर्दगी में मुतमइन कोन हुआसीं, छाकाणि हीअ हिकिड़ो महिनत कोन कंदा, ॿियो ही कंप्रोमाइज़ कंदा वॾेरनि सां या पाणी जे हिसाब सां, ॿियो हिननि जो केरु मञंदो बि कोन हो। मंसूर जी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत आहे,
सो पाणी जी सिचुएशन अथई जेको बहरहाल हीअं ट्रेलूं करे पियो, असां मुरी त ट्रेल कई आहे सुठे नमूने, ऐं जेको पाणी अचे पियो इकियो पाणी आहे न, इहो तमामु असां फ़सुलु पोखी कोन था सघूं हिन ते, तमामु घटि आहे पाणी, इहो हिनखे पंधिरो करणु खपे। 9000 क्यूसिक या थोरो अचे हिनखे जेतिरो जल्दी थिए ॼण हीउ मई जो महीनो आहे, हिन खां पोइ फ़सुलु छा थी पवंदी, कमान जेकी पोखियासीं सुकी आहे, फुटी असांजी जेका आहे सुधरे ई कोन थी, एकियो पाणी अचे थो को कोन थो पए, इहो असां गुज़ारिश बि कंदासीं। त तव्हांखे था ॾिसो बकुल साईं जे ज़ाहिरा साईं वारा हिकिड़ा आबादगारनि कमंद बि को सुकनि पिया, फुटी वारो फ़सुलु जहिड़ो कर न हुअण जे बराबरि पियो थिए, ऐं अहिड़ी तरह वरी पाण वटि अंबनि जा फ़सुल आहिनि, त अंबनि खे केतिरो ई अर्सो थियो आहे पाणी मिलियो कोन्हे। जेकॾहिं असीं हितां ई खां ॾिसूं जेके जरवारी शाख ते हुजनि या ॿियनि शाखनि ते जेके हुजनि, टंडो लहर जा अंब असां खां सुठा आहिनि, मगर असांजा अंब जेके तबाह थींदा था वञनि। ऐं जॾहिं बकुल मीर एजाज़ जे त 7000 7.5 क्यूसिक ते पहिरीं पाणी मिलियो पिए, हाणे छा सबबु आहे जेका 9000 क्यूसिक आहे उन खां पोइ बि इहो पाणी मिलियो? हाणे उन में अर्ज़ु करे वञा त असांजो डेम जॾहिं जेको आहे सो साईं जी ॻाल्हि कनि पिया, उहो जो सियारे में 7.5 जो हुयो उन में, बाक़ी जेको असांजी रबी जी सीज़न हुई समर ही उन में 14000 पाणी हो, 13700 माना अराउंड 14000 असांखे क्यूसिक पाणी मिलियो पिए उन। ऐं हिनमहिल करंटली असांजो जेको चोचारो डेम आहे उहो 7 फुट 8 डेसिमल माना 7.5 फुट जेकॾहिं उनखे असां हलायूं 2 डेसिमल रोज़ जे हिसाब सां तक़रीबन 7 खां 8 ॾींहंनि जो असां वटि पाणी मज़हब अचो आहे। 6 फुट ते हुनजी डेड लेवल आहे। अॻे में उहो साॻियो ई डेम असांजो 22 फुट ते हुयो, त उनजे करे वॾे में वॾो रीज़न उनखे 2 सब डिविज़न्स उन मां पाणी पीअंदियूं, हिकिड़ी फर्स्ट सब डिविज़न आहे, ॿी नवकोट सब डिविज़न आहे, लोअर नारा जंहिंखे असां चऊं था, त लोअर नारा खे चोटारो डेम फीड करिणो पए थो, ऐं उहो अॻे जेकर उहो थियो हुयो। हिनमहिल जेकर डेम ई पाणी न आहे त असांखे जीअं रण ऑफ रिवर ते हलणो पियो जीअं तरबेला में, हाणे सिमिलरली असांखे उन ई जेको पाणी अचे थो उनखे यूटिलाइज़ करिणो। केतिरी ज़मीन हूंदी नारे ते जेका ज़मीन टोटल आबाद थिए थी, या डायरेक्ट वाटर कोर्स केतिरा हूंदा जेके डायरेक्ट वाटर कोर्स ज़ाहिर आहे उन्हनि खे एतिरो पाणी मिली थो वञे, पुछड़ जा जेके आबादगार आहिनि उहे रोडनि ते आहिनि या उहे रड़ियुनि में? हाणे उन में ॾिसो न आबादी असांजी जेको आहे टोटल आबादी आहे जेकी असां वटि ज़मीन हिन वटि मौजूदु आहे उहा असां CC 1932 में हुई 2 मिलियन 2.06 मिलियन हुई। हाणे करंट जेकी ॿी जेको आहे सो ॿियनि एरियाज़ मां रोड़ी जे जेको आहे सो सिस्टम मां हाला डिवीज़न नसी डिवीज़न उन जेको आहे सो खीरपुर मां उहा इन थी आहे तक़रीबन 0.5 मिलियन। न उहे कंहिंजूं ज़मीन हूंदियूं जेके असांजे नारे ते जेके ॿियनि पाणी वञे पियो? उहो ई अर्ज़ु कयो त पंहिंजा मुख़्तलिफ़ आबादकार आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जंहिंजूं तक़रीबन। तव्हां कीअं था ॾिसो हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो हो उन खां पोइ गुज़िरियल चकर जॾहिं मंसूर मेमणे थियो उन खां पोइ जेके बि वाटर कोर्स आहे उन्हनि खे पंहिंजो जेको बि उन्हनि जो डिज़ाइन हुई उन ते ठाहिया विया, उन्हनि जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? ऐं जेके इहे असांजा जेके DO वाटर कोर्स निकितल आहिनि या जेके असांजे नारे तां ॿियनि ॾे पाणी वञे पियो, केतिरो वञे पियो ऐं उन सां केतिरो पाण ते फ़र्क़ु पए थो? साईं मंसूर मेमण सिस्टम खे ठीकु करे असां सची ॻाल्हि इहा आहे त असां नारे मां आसिरो ई लाहे छॾियो, असांजो हाणे हीउ तबाह आहे, असांखे कॾहिं रड़ियुनि ते थोरो घणो मिलियो पीअण जो पाणी मिलंदो, पर हिन उमेदु ॾियारी असांखे जॾहिं अॻे टेन्यूर में आयो त असांखे होप थी वई त अञा बि सिस्टम एतिरी जान आहे जो कोई ईमानदार ऑफिसर अचे त सिस्टम हली सघे थो। पोइ हिन उहे वाटर कोर्स ठाहिया बि सही, पर हीउ वरी हिनखे हटाए छॾियईं या वियो हलियो थकी पियो, उन खां पोइ वरी बि भींग करे छॾियईं साईं, वरी साॻियां इहे वागूं आया उहे सभु वरी वाटर जमड़ाऊ जो ख़ासि करे कमु लाहे छॾियनि, ॿेड़ो ॿोड़े। हाणे हुनखे वरी मेंटेन करण लाइ त टाइम खपे न, हलंदड़ पाणी में वाटर हाणे जेसीं वञी ठहे तेसीं तकलीफ़ूं आहिनि पर असांखे होप उमेदु आहे त मंसूर साहिबु पंहिंजी पूरो एफर्ट लॻाईंदो, पूरी कोशिशि कंदो, छाकाणि असीं मां पूरो उमेदु आहियूं। सर तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया त किथे किथे आबादगार जेके रोडनि ते आहिनि ऐं वरी जेके तव्हां सां ई मसइला पेश अचनि पिया, ताज़ो जेको हीउ मसइलो पेश आयो आहे तव्हां वटि जेको डिगड़ी ते मुरीद माञण खां पोइ, उन खां पोइ तव्हांजा ख़ासि तौर ते आपाशी जो अमलो केतिरो महफ़ूज़ आहे ऐं छा उहे राति जे टाइम ते जीअं अक्सर पाणी जी जेका चोरी थिए थी उहो राति जे टाइम ते थिए, छा इन्हनि इलाइक़नि जे अंदरि तव्हांजा माण्हू वञी सघनि था? हिन वक़्तु जंहिं माण्हू ते तव्हां FIR कटाई आहे उहो टॉप जो क्रिमिनल माण्हू आहे, छा तव्हांखे हिन वक़्तु पुलिस मञा का अहिड़ी उमेदु आहे? अञा ताईं त उहो माण्हू गिरफ़्तार बि न थियो आहे ऐं ज़ाहिर तव्हां सभिनी खे असांखे बि ख़बर आहे त उन माण्हू खे कंहिंजी पुट भराई आहे, क़तल कया अथसि, ॾोह कया अथसि, पर अॼु ताईं हुनखे केरु गिरफ़्तार नथो करे। तव्हांजा छा अमलो जेकॾहिं उते वञे थो कहिड़ी मुश्किलातूं अचनि थियूं? बिल्कुलु यकीनन मुश्किलातूं अचनि थियूं, पर असांजे अमले जो जेको आहे सो साईं असांजे डायरेक्टर साहिब जी सरवाणी में उनजो मोराल बुलंद आहे
ऐं जेको ॾींहुं राति हलनि पिया, असां पाण बसि ख़ुदि पिया हलूं पिया। तक़रीबन राति बि मां रणछाक, उन खां पोइ वरी जेको आहे सो कुनरी में सांवरी टेल जो विज़िट करे तक़रीबन राति जो 2 बजे मीरपुर ख़ासि पहुतो आहियां। ऐं असांजो जेको बि अमलो आहे उहो बिल्कुलु उन ई पंहिंजो जेको आहे स्पिरिट सां, पर इन वाक़े खां पोइ अञा उन खां वधीक स्पिरिट सां कमु करे पियो। ऐं इनशा अल्लाह ताला पंहिंजो जेको आहे सो 2 शयूं तव्हांखे मां हिन में ऐड कयां त हिकिड़ो त 20 मई खां पोइ 22 मई खां पोइ पाणी जी सूरत हाल जेको तव्हांखे मां ॿुधायो त 72 क्यूसिक जेको थी वियो, 72,000 क्यूसिक चश्मा मां असांजे लाइ इरसा रिलीज़ कयो आहे, उहो बि सिस्टम में पाणी पहुची वेंदो। ऐं प्लस में सुभाणे खां जेकी रेंजर्स आहे उहा बि असांजे जेको आहे सो उन जे एरियाज़ में पहुची वेंदी। रेंजर्स बि पहुचे थी, पाणी बि वधे थो, छा सबबु आहे? पोइ बि आबादगारनि खे पाणी न पियो ॾिनो वञे। ऐं असीं ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ शाखनि ते पाइप लॻा पिया आहिनि, मशीनूं लॻियूं पियूं आहिनि, पर उन्हनि खे केरु चवण वारो आहे कोन। हे त चलो के विया हुआ उते जेकॾहिं हमलो थी पियो, बाक़ी असीं जनरल सूरत हाल ॾिसूं था, असांखे वीडियो अचनि थियूं। छाजे करे इहो चयो थो वञे त उते जा दारोगा, उते जा जेके बि आहिनि पंहिंजो SDO, इहे सभु उन पाणी चोरी में मुलविस आहिनि? न, यकीनन असांजे सिस्टम में फिलाज़ आहिनि। ईअं न चइबो त असांजे सिस्टम में, असांजे अमले में या छा फिलाज़ न आहिनि। फिलाज़ आहिनि, उनखे असांजे डायरेक्टर साहिब जे अचण खां पोइ तमामु घणो उनखे ओवरकम कयो आहे। असांजे हिकिड़े स्टाफ में हिकिड़ी जान आई आहे। ऐं इंशा अल्लाह ताला जीअं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त हीउ पंहिंजो 22 खां पोइ असां सॼो सिस्टम 15 ते खणी ईंदासीं। त इंशा अल्लाह ताला पाणी जे हवाले सां जेकी बि पंहिंजो जेको आहे, जीअं मां अर्ज़ु करे वियुसि त मिठड़ाव में को बि इशू कोन्हे। थोरा जीअं साईं सां मां मुतफ़िक़ आहियां त जमड़ाव में मेन केनाल में जेके वाटर कोर्सिस आहिनि उन में इशूज़ थिया आहिनि। त हाणे जेको मेन केनाल में जेके वाटर कोर्सिस में थोरा इशू आहिनि, त उहो उन में उनखे ठाहिण में हलंदड़ मेन केनाल मां थोरो टाइम लॻे थो। त उनजे करे इंशा अल्लाह ताला जेको आहे सो आफ्टर 15 डेज़ तव्हांखे पाणी सही थींदो। जी नज़र वठंदा नंढी साई खां पोइ वरी तव्हांखे गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मीर साहिब, तव्हां इहो ॿुधाइजो, जी साईं चयो पियो त कुझु ॾींहंनि जे अंदरि पाणी में बहितरी ईंदी। हिन वक़्तु जनरल छा सूरत हाल आहे? आपाशी जा जेके बि अमलदार आहिनि, हिन खां साबिक़ा टाइम ते असां ॾिठो, जेकॾहिं मीडिया जा या असां वञी मशीनूं ॾिसूं था, ट्रैक्टर लॻा पिया आहिनि शहर जी वेझो शाख में, जेका पब्लिक हेल्थ बि डिमांड करे थी त असांखे पाणी कोन थो मिले, त उनजी ज़िमेदारी थिए थी कुझु चेक करणु। पर हिते छा उहे दारोगा, उहे SDO, उन्हनि जी का ज़िमेदारी आहे? जेकॾहिं ॾिसो न, आबादगार आहिनि, नंढो आबादगार हुजे या वॾो आबादगार हुजे, ऐं उहे तमामु घणो परेशान। ऐं उहे जेके चोर माण्हू या जेके क्रिमिनल माण्हू, उहे त मशीनूं हणी पंहिंजो पाणी पूरो कनि पिया। एतिरे ताईं सारियुनि जो फसल बि थिए पियो। बिल्कुलु साईं, आउं टंडो जानवरनि जी ॻाल्हि करां थो, जिते रहां थो, असां हींअर अधु कलाक जी सप्लाई ॾियनि था रोज़, उहो किथे कोन थी पुॼे। पाणी जो उते माण्हुनि ताईं पीअण जो पाणी कोन थो पुॼे, तलाउ ख़ाली थी विया आहिनि। ॻाल्हि इहा आहे साईं, आउं सिंध हुकूमत जो शुक्रगुज़ार आहियां जो उन असांजी रड़ियुनि ते असांखे मंसूर मेमन जहिड़ो ऑफिसर ॾिनो आहे। पर सिर्फ़ु ॾियणु काफ़ी कोन्हे, हिन जो तहफ़ुज़ कयो वञे, हिन जी सपोर्ट कई वञे, मुख़्तलिफ़ इदारनि खे का बाउंड कयो वञे त हिन सां कोऑपरेशन कनि। हिकिड़ो माण्हू छा कंदो? सॼो साॻियो स्टाफ आहे साईं, हिन खां सवाइ को कमु करण लाइ तयारु कोन्हे। पर जॾहिं हीअ अचे थो, इहा रड़ मिठड़ाऊ ते छो कोन्हे, रुगो जुमड़ाऊ थिया? मिठड़ाऊ जो ऑफिसर सुठो आहे न, पाण बि करे पियो, प्लस हींअर जी बॉस आहे या हुनजो जेको मथे ऑफिसर आहे सो बि सुठो अची वियो आहे। जुमड़ाऊ में कमज़ोर जेकॾहिं इंजीनियर हूंदो त ईअं ई थियो हूंदो, या उते माण्हू ताक़तवर माण्हू आहिनि, उहे कोऑपरेशन कोन कंदा हूंदा। तव्हांखे ख़बर न, हीअ माफ़िया आहे न, हीअ त गवर्नमेंट लेवल ते कोऑपरेशन न कंदा त ऑफिसर छा थो करे सघे? ऐं त हैरान आहियां त मंसूर जहिड़ो माण्हू जेको आहे सो अलाए कीअं सिस्टम में हले पियो, ॾाढो ॾुखियो आहे हलणु, पंहिंजो पाण खे सुखु छॾणु, आराम छॾणु, AC कमरा छॾणु, तालुकात ख़राबु करणु, पैसा छॾणु, उन खां पोइ रुगो दुआऊं मिलनि थियूं, उनखे बि छा थो मिले? हेॾा रिस्क खणे पियो। रातिनि जो असीं ईद जी राति घर सुता पिया आहियूं, हीअ छापा वेठा हणनि। हीअ माण्हू अजीब माण्हू आहे, इन सिस्टम में अलाए कीअं आहे। बराबरि असीं गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां छा था सम्झो, अहिड़े ऑफिसर खे हिते बर्दाश्त कयो वेंदो? जीअं तव्हां चयो पिया त ईद वारे ॾींहुं जेकॾहिं असां सुता पिया आहियूं त हीअ इरिगेशन जो अमलो जेके न उते वञे थो, ऐं उहो ई दहशतगर्दनि जे हवाले थी थो वञे। ऐं ईअं ई ॾिठोसीं त ईद जूं छुटियूं ख़तमु करे हीअ सॼो इरिगेशन जो अमलो वेठो आहे। पर असल मेन शइ आहे पाणी पूरो करणु। पाणी पूरो करणु कंहिंजी ज़िमेदारी आहे? ऐं माण्हुनि खे मुतमिन करणु केरु मुतमिन करे? ऐं जेकॾहिं केरु करे थो त वरी सुभाणे हीअ मसइला पेश थियनि था, पोइ हिननि जे सॼी जी सॼी टीम हुन पासे लहियो थी वञे, बाक़ी त ॿियनि खे फ़ाइदो थो थिए। इहो साईं, इहो गवर्नमेंट जो कमु आहे। ॾिसो असांजे हद जे MP MNS जो कमु आहे। ऐं असीं राति जो वियासीं उते साईं सां मिलणु हमदर्दीअ लाइ, त असां जॾहिं हमिलो थियो हुजे त कंहिं MP MNS जो फ़ोन कोन आयो, हिन खां पुछंदा बाबा तोसां छा थियो आहे, कहिड़ी तकलीफ़ थी आहे। त इहे माण्हू जेसीं मसइले जे हल लाइ अॻियां न ईंदा,
आम माण्हू खे रिलीफ हिकिड़ो ऑफिसर केतिरो ॾींदो, भला असांखे ॾींदो बदीन वारा रड़ियूं कंदा रहंदा, हिकिड़ो माण्हू किथे किथे पुॼंदो ऐं हिकिड़ो माण्हू केतिरो कमु करे सघे थो, थकी पवंदो। अॻे बि ईअं थियो, कई हर्डल्स आयूं, कई थ्रेड आया, ॼाणी घर आया विया हिन खे पोइ उनमें हयो वियो जेको ड्रेन सिस्टम में पाणी बरसाति जे ॿोॾनि में, कई ज़ाती केस हिन ते थिया, थकी पियो। हिकिड़ो माण्हू भला केतिरो विड़े ऐं रुॻो दुआउनि जे आसिरे विड़े। हिन खे गवर्नमेंट जी सपोर्ट खपे। गवर्नमेंट जेकॾहिं चाहे थी माण्हू दुआऊं माना हिन में जेके रेंजर्स अचे को फ़र्क़ु पइजी सघे, फ़र्क़ु पवंदो, ज़रूरु पवंदो। छो कि पुलिस जो हाणे हाल कोन्हे, पुलिस ईअं ज़ाती उता कंदे वेठी आहे, कमु करण लाइ तयारी कोन्हे, उहो हाणे इदारो रहियो ई कोन्हे। उन लाइ रेंजर्स खां वरी माण्हू थोरो लहराईंदा, रेंजर्स थोरो इंडिपेंडेंट इदारो आहे, फौज इंडिपेंडेंट आहे, उन खां लहराइनि था। इहो मिलणु खपे ऐं दहशतगर्दी जा कलम लॻणु खपनि। साईं छो कोन लॻा, असीं त मुतालबो था करूं। जिन फायरिंगूं कयूं आहिनि, जिन टायर बस्ट कया आहिनि, जिन गोलियूं हलायूं आहिनि, उहो रुॻो ड्यूटी अटका केस जेकॾहिं थियो आहे, इहा ज़्यादती आहे। हिन ते गिरफ़्तार कयो वञे ऐं हिननि ते दहशतगर्दी। तव्हां छा था सम्झो, इहे माण्हू गिरफ़्तार थींदा? कोन थींदा, कुझु थिया अॼु ताईं थिया आहिनि कुझु एतिरा केसनि, बकौल पुलिस जे 52 खां वधीक केस दाख़िल। बिल्कुलु, केतिरा ई क़तलनि जा केस हुननि ते आहिनि, कोन थींदा असांखे, पर असांखे मुतालबो करणु खपे न। छो नथा थियनि? इहो गवर्नमेंट जे मुंहं ते चमाट आहे, असांजे मुआशिरे जे मुंहं ते चमाट आहे। हिकिड़ो माण्हू 52-54 केस आहिनि, उहो सरेआम वेठो आहे पंहिंजे ॻोठ में, बेखौफ़ बेडप वेठो आहे। असांजी पुलिस रेंजर्स आम माण्हू जेकॾहिं कोई ढगी जो चोर आहे या बकरी जो चोर आहे, हुनखे देरि कोन था कनि गेलींदे। हेॾा कोन कयो। तव्हां ॿुधाइजो भला हिन वक़्तु ताईं जेके बि पाणी चोरी में मुलवस आहिनि, हिकिड़ो त इहे आहिनि जिन ते केस दाख़िल थियो, ऐं आबपाशी अमले ते के अहिड़ा केस दाख़िल थिया आहिनि या उनजे ख़िलाफ़ का अहिड़ी कार्रवाई थी आहे जेके पाणी चोरी में जेके दारोगो हुजे थो, SD हुजे थो या ॿियो को अमलो हुजे थो, उनजे ख़िलाफ़ के अहिड़ियूं कार्रवाइयूं थियूं आहिनि जेके माण्हुनि सां मिली करे ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको पाणी विकिरो कनि था ऐं जिन जो हक़ आहे उनखे नथो मिले, त उहे ई माण्हू आहिनि जेके पैसनि ते जेको आहे लालच में जेको कनि था। ऐं उन खां अलावा जेके मंसूर मेमर जेके पहिरीं वाटर कोर्स सभु डिज़ाइन ते जेका ओरिजिनल डिज़ाइन उन ते ठाहिया आहिनि, केतिरा अहिड़ा वाटर कोर्स टुटा आहिनि हिन जे वञण खां पोइ? हाणे उन में मां अर्ज़ु करे वियुमि त तव्हांजा 2 सुवाल आहिनि, हिकिड़ो त वाटर जे हवाले सां ऐं ॿियो अमले जे हवाले सां। हाणे जेके पाणी जे हवाले सां जेके वाटर जेके तव्हां चयो पिया त DOs, साईं बिल्कुलु DOs ठाराया। साईं बंदी जे टाइम में आयो उन वक़्त में, डिसंबर में, ऐं जेको आहे उन वक़्त में आई वाज़ आल्सो पार्ट ऑफ दैट टीम। मां साईं सां गॾु कमु कयो उन वक़्त में। ऐं जेको आहे सो तक़रीबन जेके DOs ठाहिया, हाणे उन में जेके मिठलाव डिवीज़न जा DOs आहिनि, मेन केनाल जा, जेके हिनमहिल तव्हां पाण ॾिसो पियो था त टेल्स ते पहुचे पियो या रण में या सभिनी में सिस्टम में, त उहो उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त मेन केनाल जा जेके DOs आहिनि स्पेशली उहे इंटेक्ट आहिनि। उनजे करे असांजो सिस्टम, इंटायर सिस्टम सुठो हले पियो। उन में ज़ाहिर आहे असांजो जेको आहे सो मां लास्ट ईयर खां वठी हिते आहियां एज़ एक्सियन, त काफ़ी हिन में ज़ाहिर आहे हिन बंदी में महिनत कई हुई, उनजे करे अलाह जी महिरबानी सां इहो आहे। जमड़ाऊ जे हवाले सां जीअं साईं पाण ॿुधायो काफ़ी, त उन में वाक़ई इशूज़ आहिनि। हिन में ईअं न चइबो त इशूज़ न आहिनि, DOs में इशूज़ आहिनि। उनजे लाइ ओवरकम करण जे लाइ साईं बाक़ाइदे एफर्ट्स। अमलो केतिरे क़दर मुलवस आहे पाणी चोरी में? ॿियो तव्हांजो जेको सुवाल आहे अमले जे हवाले सां, अमलो यकीनन काफ़ी जेके कुझु एरियाज़ में आहे, उहो जेको आहे असांजो अमलो बि उन में जो इन्वॉल्व रहे, त उन में असां बाक़ाइदे जेको कार्रवाइयूं कयूं आहिनि। असां पंहिंजो जेको आहे असांजे 2 या 3 मूं वटि असां उनखे सस्पेंड कया आहिनि। ऐं उन खां अलावा बाक़ी जेके जमड़ाऊ में ऐं जेके जंहिं फॉल्ट ते आहे, साईं मंसूर साहिबु हिकिड़ो सब इंजीनियर आहे, उनखे बि जेको आहे सो रिपोर्ट करायो आहे मथे। त अहिड़े तरीक़े सां असांजी जेकी असांजी डिपार्टमेंटल कार्रवाई आहे, उहे लामाला असां इन सां गॾु उहा बि कयूं पिया न। त उनजे करे काफ़ी सिस्टम में इम्प्रूवमेंट अची वई आहे। जीअं तव्हांखे ॿुधायो त 85% 90% तक़रीबन असांजी जमड़ाऊ में बि इम्प्रूवमेंट साईं जे अचण खां पोइ अची वई आहे। सवाइ चंद शाखूं रहियूं आहिनि जेके इंशाअल्लाह ताला सुभाणे जीअं रेंजर्स असां वटि डिप्यूट थी वेंदी त इंशाअल्लाह ताला माण्हू छो रड़ियूं पिया कनि, एहतजाज कनि पिया त असांखे पाणी कोन थो मिले, जॾहिं तव्हां चयो पिया त पाणी सिस्टम में आहे 9000 क्यूसिक या 8500 क्यूसिक हींअर हले पियो, पोइ छा सबबु आहे? इहे असीं ॾिसूं पिया त शाखूं जेकॾहिं चवंदा 15 ॾींहं, त वरी हुनखे असीं ॾिसूं था महीनो पूरो बंदि थी वञनि। हिकिड़ियूं शाखूं उहे आहिनि जिन खे एतिरो त पाणी ॾिनो वियो आहे जेको शाखनि खां अवर पाणी आहे। हिकिड़ियूं शाखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे पाणी जेकॾहिं ॾिनो वञे थो उन्हनि खे पंद्रहो, त उनखे एतिरो घटि थो ॾिनो वञे त उहो ज़मीनदारनि जे कम जो कोन्हे, ऐं जेके नंढा नंढा ख़ासि तौर ते आबादगर उन्हनि लाइ वॾियूं मुश्किलातूं आहिनि। हिन में 2 आहिनि शयूं। हिकिड़ो त जेके बि शाखूं आहिनि असांजूं, उन्हनि खे उहे बिल्कुलु 100% असांजी पॉलिसी आहे, मंसूर साहिब जी पॉलिसी आहे, जेकर 15 ॾींहं खां पोइ असां पाणी था कयूं त उहा एवरी टेल शुड इंश्योर कि भई सफिशिएंट वाटर हुजे हुन में टेल में न, त उहो असां अलहमदिल्ला इंश्योर कयूं पिया। पर
जीअं तव्हांखे ॿुधायो त सिस्टम में कुझु फ़िलहाल ज़रूरु आहिनि कंहिं हिकु ॿ शाख असां वटि अहिड़ी आहे जंहिंमें असांजो सफिशंट तेल न पई थिए, जीअं तव्हांखे मां ॿुधायो जमड़ो जो मिसाल। इन खां अलावा बाक़ी जेको माण्हुनि जी डिमांड आहे उहा यकीनन इहा आहे त सभिनी खे जीअं साईं पाण ज़मीनदार बि आहे त उहो जेको असां वटि खातेदार बि आहे, त उन जे हवाले सां साईं वारा चवनि था त असां वटि पाणी जेको आहे जेको 15 ॾींहंनि खां पोइ थो मिले, त उन सां असांजो फसल पंहिंजो थोरो मुतासिर थिए। सर तव्हां केतिरो मुतमिन आहियो हिन वक़्तु जेका सूरत हाल हले पई पाणी जी? हिकिड़ो त जनरली सूरत हाल आहे सॼी सिंध जे अंदरि पाणी जी शदीद खोट आहे। हिन खां पहिरीं हिकिड़ो आपाशी अमले पारां लेटर जारी करे छॾियो त सिर्फ़ु पीअण जो पाणी मिलंदो, बाक़ी ज़रई फ़सल लाइ पाणी कोन मिलंदो। उन खां पोइ आबादगारनि खे केतिरो नुक़सानु थियो आहे? हींअर जेका जनरली सूरत हाल हले पई इन में छा आबादगारनि खे केतिरो नुक़सानु जो अंदेशो आहे? साईं नुक़सानु त थिए पियो, पर असां ॿितरफ़ी जंग पिया विढ़ूं। हिकिड़ो त असां ॿिए पासे पाणी न हुअण जो रड़ियो पिया कनि, असां चऊं था हिकिड़े ऑफिसर खे प्रोटेक्ट करण लाइ असां जेको धरणा पिया हणूं। असांखे उमेदु इहा ई आहे त हीअ ऑफिसर असांजो हक़ रसाई कंदो, असांखे पुॼाईंदो, छाकाणि इहो तजुर्बो रहियो आहे असांजो। असांजो मसइलो ई ॿियो आहे, पाणी वाक़ई कोन्हे असां वटि। साईं हिन खां पहिरीं जंहिं ऑफिसर जे नाले चयो पिया, हिन खां पहिरीं उन सॼो सिस्टम जॾहिं सेट कयो त आख़िरी में वरी उनखे ॿिए पासे बदिली कयो वियो। त उहे वरी के अहिड़ा बासर माण्हू अचनि था जेके हाणे बि लॻे ईअं थो त वरी हिन खे इहो ई जेके फायरिंगूं करे या हुनजे अमले खे उतां खां भॼाइण या करणु, त वरी जेकॾहिं बदिली थियो त वरी ॿियो ईंदो। तव्हां छा था सम्झो? तव्हां आबादगार त उहो ई रड़ियल में हूंदव, उहो ई रोडनि ते हूंदव। बिल्कुलु इहो त हिकिड़े निज़ाम असांजो जहिड़ो आहे, हिकिड़ी बदकार निज़ाम आहे असांजो। उन सां जेकॾहिं को माण्हू हिकिड़ो विढ़े पियो, जेतिरो सर्वाइव करे सघे असांजी दुआऊं सां गॾु आहिनि। उन में आम माण्हू असांजा चूंडियल नुमाइंदा सभिनी खे उन माण्हू जी सपोर्ट करणु खपे, त उनजे कारकर्दगी जे बदिले में तव्हांखे दुआऊं मिलनि पियूं। जेकॾहिं पाणी पुॼे थो, तव्हां छा था सम्झो हिन में? तव्हां खां क्वेश्चन करियां, जेकॾहिं तव्हां चओ था त माना चूंडियल नुमाइंदा बि कनि, आबादगार तंज़ीमूं ॿियूं बि आहिनि, छा सबबु आहे उहे पंहिंजी मर्ज़ी जा फ़ाइदा वठनि थियूं? सिर्फ़ु तव्हांजी तंज़ीम जेका अचे थी, जेॾीमहिल हिननि सां मसइला थियनि था तॾहिं तव्हां रोडनि ते हूंदा आहियो, पाणी जा के इशू थियनि त तव्हां अचे थो। बाक़ी आबादगार तंज़ीमूं जेके ॿिया के बि इशू, जी मिसाल तौर बि मैंगो फेस्टिवल ॾेई छॾियो, उन ते हिननि जा कब्ज़ा लॻा पिया आहिनि। बाक़ी जेके बि VIP अचे थी, मूवमेंट का अचे थी, उहे आबादगार तंज़ीमूं जिन जा वॾा वॾा नाला आहिनि, उहे अॻियां अचनि था। बाक़ी छाजे करे हीअ अचनि कोन था? या सिर्फ़ु मीटिंगूं कनि था, उन खां पोइ सिर्फ़ु पंहिंजा फ़ाइदा वठनि था। मिसाल तौरु तव्हां शुगर मिलनि जो ॾियो त शुगर मिल मां सुठा अघ बि उहे वठनि था। छाजे करे पोइ एतिरियूं तंज़ीमूं ठहियूं आहिनि, तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कोन था आवाज़ उथारियो? असांजो मुरीद डिस्ट्रिक्ट जी ट्रेल में हिकिड़ो ॻोठु घेलपुर, पोइ असां उते माण्हू चवंदा आहियूं तव्हांजी भींग थी वई, हिकिड़ो माना पीअण जो पाणी कोन्हे। उते जेके चङा मुड़ुस आहिनि उन सां सुवाल कंदा आहियूं, चवंदा आहिनि ॿिया कम आहिनि असांजा, रुॻो पाणी त कोन्हे। सो ॿिया कम आहिनि उहे रोकियो विझनि था, माण्हुनि जा ज़ाती मसइलतूं, ज़ाती हुनजो जेको आहे सो हुन खां वॾेरनि खां लहराइनि था। हीअ सम्झनि था हीअ असांजे ख़िलाफ़ु आहिनि, हालांकि असां ईअं कोन आहियूं। असांजी तंज़ीम में हर पार्टी जो माण्हू आहे, पर हीअ सम्झनि था जेको तव्हां त स्टैम्प लॻल आहे त मुखालिफ़ ग्रुप एजिटेशन करूं था, हीअ चवंदा असांजे ख़िलाफ़ु मुखालिफ़ हुकूमत जे ख़िलाफ़ु आहिनि। हालांकि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, असीं सिस्टम जे ख़िलाफ़ु आहियूं, निज़ाम जे ख़िलाफ़ु आहियूं। न पर जॾहिं हुकूमती धुर में त इहे हुकूमती धुर जा माण्हू जेके फायरिंग कनि पिया, ज़ाहिर आहे इहे कंहिंजा माण्हू जेके जलजनि कोन था, माना पुठ आहिनि न? कंहिं पोइ हीअ आबादगार तंज़ीमूं छो न लॻंदियूं निकिरनि? निकितासीं न, असीं न निकितासीं। हीअ जेके ॿियूं आबादगार तंज़ीमूं जाम हंधि आबादगार हाणे तंज़ीमूं, उहो उन्हनि जो सवाबदी जेके शुगर मिल मां फ़ाइदा वठनि था। बिल्कुलु अहिड़ा माण्हू आहिनि मुआशिरे त में। तव्हां कीअं था ॾिसो? तव्हांखे तहफ़ुज़ प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे, तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? जेके माण्हू, हिकु त पीअण जे पाणी लाइ बि माण्हू तमामु परेशान आहिनि, मेपोखा शहर जी 8 लख आबादी आहे, उहो माना तमामु सख़्तु मुतासिर आहे। उहो इन करे त हुननि खे ऑफिसर पब्लिक हेल्थ में अहिड़ा मिलिया आहिनि, उहो सिर्फ़ु करप्शन खां अलावा, बिल ठाहिण खां अलावा हुननि खे को कमु कोन्हे। इहा ख़बर न आहे त असांखे तालाब भरणा आहिनि। ॿिए नंबर ते हिन वक़्तु जेका सूरत हाल हले पई पाणी जी, तव्हां जेकॾहिं शाखनि ते वञो था, ज़ाहिर आहे मंसूर मेमण जी हिकिड़ी टीम सुठी ठही आई आहे, उन जी जेको हिरासा करणु, तव्हां छा था सम्झो कहिड़ो मुतालबो कंदव सिंध हुकूमत खां त माना तव्हांखे तहफ़ुज़ मिले त जीअं नंढनि तोड़े वॾनि आबादगार खे पाणी मुहैया थी सघे? सर हाणे ॿ जेको हुन में मार्स करे वेंदा, हिकिड़ो त पाणी जे हवाले सां, पीअण जे पाणी जे हवाले सां सच पुछो त पंहिंजो जेको आहे सो हे अॼु 5 ॾींहं आहे रणशाह खे हलाईंदे, इस्लाम कोट, नओं कोट ऐं मिठी जा तलाउ हुते आहिनि, ऐं उनजी जेकी पंहिंजो टोटल डेप्थ आहे उहा 9 फुट आहे, पर अञा ताईं 3 फुट पाणी भरिजी सघियो आहे। त मुसलसल 24 कलाक 3 ॾींहं बिजली हुई असांजी हिनजे ईद जे करे, त 24 कलाक हुननि सप्लाई हुते जेको आहे प्रोवाइड कई आहे मिठी शहर में। पर मां कल्ह जेको आहे सो कल्ह बि ॻाल्हायो, अॼु सुबुह बि DC साहब सां ॻाल्हायो, त ही जेके पाणी सप्लाई ॾियो पिया, अॼु चोथों 5 ॾींहुं आहे त मुसलसल सप्लाई वञे पई, त उहा अञा ताईं बंदि न थी सघी आहे। जे सप्लाई बंदि न थींदी त
त उहा असांजी स्टोरेज 9 फुट ते कीअं थींदी, वरी 15 ॾींहंनि खां पोइ पाणी तव्हांखे ईंदो। त जेको असांखे रिपोर्ट्स मिलियूं उहो साईं सां शेयर बि कयूं त टैंकर माफ़िया आहे, बाक़ी हुन में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे जेको आहे सो उनजी एक्सीडेंट सां बि मूं ॻाल्हायो आहे। त पाणी जे हवाले सां असांजी रिक्वेस्ट इहा आहे त जेकी एडमिनिस्ट्रेशन आहे या पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट उहो बि थोरो प्रोएक्टिव थियनि त जीअं पंहिंजो जेको सिर्फ़ु असां त पाणी प्रोवाइड कयूं था त पर उनखे सही नमूने यूटिलाइज़ करे सघनि। थैंक यू सर। जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थियो। तव्हां एक्सीएन बिटलाऊ अब्बास अली जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। उन खां अलावा आबादगार अॻवाना मीर एजाज़ लालपुर जी। हिन जो चवणु हो त जॾहिं को नओं ऑफिसर अचे थो या जेको ईमानदार ऑफिसर अचे थो, मंसूर मेमन जेको डायरेक्टर नारा कैनाल आयो आहे, ऐं हिन खां जेको पहिरीं हो ऐं उनखे बि सॼी ख़बर हुई, उन बावजूदि पाणी चोरी थी पिए। जॾहिं हीउ सॼो सिस्टम ठाहे था वठनि त उन्हनि खे उतां खां बदिली कयो थो वञे, उन्हनि जे मथां फायरिंगूं थी थियूं वञनि। ऐं एतिरे ताईं हिन वक़्तु जेका मुरीद माइनर शाख ते जेका इरिगेशन अमले ते फायरिंग थी आहे ऐं उन लाइ करे रेंजर्स खे घुरायो वियो। हाणे ॾिसिजे त रेंजर्स अचे थी, उन खां पोइ कुझु फ़र्क़ु पए थो या न, या उहे जेके दहशतगर्द जेके फायरिंगूं कनि था उहे गिरफ़्तार थियनि था या न। उन खां अलावा हुकूमत सिंध खां इन्हनि सभिनी जो इहो बि पिणु मुतालबो आहे त फौरी तौर ते इन्हनि खे जेको तहफ़ुज़ ॾिनो वञे, जेके अहिड़ा ऑफिसर अचनि था त उन्हनि खे घटि में घटि तहफ़ुज़ ॾिनो वञे त पंहिंजो सुठे नमूने कमु करे सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।